सतनाम साखी जय झूलेलाल। अॼु अंग्रेजी नव वर्ष जी शुरूआत थी आहे। पाण सभिनि भाउरनि भेनरुनि खे नव वर्ष जी लख लख वाधायूं, करोड़ करोड़ वाधायूं। पर ही जेको वक़्तु हले पियो ॾाढो संभालण जी ज़रूरत आहे कंहिंखे। हींअर पाण ॿ काल ॾिठा आहिनि जंहिंमें पाण पंहिंजे वॾनि खे नंढनि खे घणनि पंहिंजे पंहिंजनि खे खोयो आहे। त हींअर ही कोरोना वियो कोन्हे। हिन वक़्तु अञा बि ॿियो बि हिकु हिकु क़दम फूके रखण जी ज़रूरत आहे। पंहिंजो ऐं पंहिंजे घर वारनि जो सभिनि जो पाण खे ॾाढो ॾाढो वधीक ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। हिन वक़्तु अगरि पाण घरां निकिरूं था त पाण खे मास्क सैनिटाइज़र करणु ॾाढो ज़रूरी आहे ऐं पाण खे पंहिंजे घर वारनि जो सभिनि जो ध्यानु रखिणो आहे, ख़्यालु रखिणो आहे ऐं ॾाढो ज़रूरी तमामु ज़रूरी कमु आहे त ई पाण खे घरां ॿाहिरि निकिरणो आहे। 2 गज़ दूरी, मास्क है ज़रूरी, इहा ॻाल्हि तव्हांखे अपनाइणी आहे। ईअं ई हलणो आहे। पंहिंजी सुरक्षा पंहिंजे हथनि में आहे। त मुंहिंजे भाउरनि ऐं भेनरुनि खे नव वर्ष जी वाधायूं। सतनाम साखी जय झूलेलाल।